ख़बर शेयर कयूं त मिठियाणी में 10 ॾींहं अॻु ॻोठ लेटर नंगर ख़ान चांडियो मां मुबैना अगवा थियल मासूम नीगर फ़हीम चांडियो खे मिठियाणी पुलिस ॻिझी इतलाह ते ॻोठ होत ख़ान चांडियो में छापो हणी नीगर खे ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो जे घर मां बाज़ियाब कराए वरितो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे के न्यूज़ जो रिपोर्टर शौकत मलिक। जी शौकत, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो आहियां। 10 ॾींहं अॻु ॻोठ लेट नंगर ख़ान चांडियो मां मुबैना अगवा थियल मासूम नीगर फ़हीम चांडियो खे मिठियाणी पुलिस ॻुझे इतलाह ते ॻोठ होत ख़ान चांडियो में छापो हणी नीगर खे ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो जे घर मां बाज़ियाब कराए वरितो आहे। हिकु हफ़्तो के न्यूज़ ते मासूम नीगर जे अगवा जी ख़बर नशर कई हुई, जंहिं नोटिस वठंदे DSP नौशार फिरोज़ संदसि वारसनि खे यकीन दयानी कराई हुई त जल्द खां जल्द नीगर बाज़ियाब कराइबो। जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ जायुनि ते पुलिस पारां कार्रवायूं पिणु जारी हुयूं। अॼु मिठियाणी पुलिस ॻुझे इतलाह ते डेपा जा वेझो ॻोठ होत ख़ान चांडियो मां मुगवी मासूम नीगर फ़हीम खे बाज़ियाब कराए वरितो आहे। जी